सिंधु देश मुक़दर आ साईं GM सैयद रहबर आ। सिंध धरतीअ जा बाशऊर नौजवानो, हारी पोरियत मज़दूर शागिर्द सहाफ़ी उस्ताद भेणूं ऐं भाइर, हक़ मौजूद जिए सिंध। अॼु जंहिं मौज़ूअ ते मां सिंधी क़ौम सां मुख़ातिबु आहियां ऐं जिए सिंध मुतहिदा महाज़ जेका सिंधु देश फ्रीडम मूवमेंट आहे सिंध जी, असां पंहिंजो क़ौमी ऐं तारीख़ी मौक़िफ़ सिंधी क़ौम जे अॻियां मौजूदा जेका सूरत हाल आहे उन हवाले सां रखंदासीं। सिंध जी खोड़ सारा मसइला आहिनि। जेकॾहिं असीं मसइलनि ते ॻाल्हायूं था ऐं अॼु मां पंहिंजे क़ौम सां जंहिं तरीक़े सां मुख़ातिबु आहियां, के माण्हू सिंध जे ॿाहिराड़ियुनि में ॻोठनि में अगरि मूंखे ॿुधंदा हुजनि, सिंध जा हारी पोरियत दुकानदार वकील सहाफ़ी नौजवान शागिर्द, असां अनेक मुसीबतूं जेके सिंध सां लाॻियूं आहिनि उन्हनि खे अलॻि अलॻि करे कॾहिं कॾहिं अकेलो अकेलो करे ॻाल्हाईंदा रहिया आहियूं, कॾहिं गॾियल तौर ते समूरनि मुसीबतुनि जो छेद जेको आहे उहो असां कयो आहे। सिंध जी हर पार्टी, हर क़ौमी कारकुन या बाशऊर सिंधी उहो सम्झे थो त सिंध सां कहिड़ा वेल वहाया पिया वञनि, कहिड़ियूं वेधनूं आहिनि, कहिड़ियूं ज़्यादतियूं आहिनि, ज़ुल्म ऐं जबर जूं जेके कैफ़ियतूं आहिनि सिंध सां लागू, उन में मसइलनि असां सिंध जे प्राइमरी तालीम ते केतिरा भेरा समूरनि बाशऊर जेके असांजा सियासी लीडर बि आहिनि उन्हनि जे तरफ़ां कारकुननि जे तरफ़ां, बाबा सिंध जा प्राइमरी स्कूल जिते असांजा बच्चा पढ़नि, सिंधी क़ौम जूं ईंदड़ नस्लूं, असांजा पुट असांजूं धीअरूं असांजा बच्चा मासूम ॿार जिन स्कूलनि में प्राइमरी तालीम हासिलु कनि ऐं पंहिंजी मादिरी ज़बान अलफ़ बे ते से जेको आहे पढ़नि, उहे स्कूल सिंध जे वॾेरनि जे तरफ़ां बंदि कया विया आहिनि, ध्यानु नथो ॾिनो वञे। उहे पुराणियूं इमारतूं जेके आहिनि त आहिनि, न त तालीमी निसाब जेको आहे उहो बि तबाह ऐं बर्बाद हाल आहे। दकिया नूसियत वारो पुराणो जेको आहे सो तालीमी निज़ाम हूंदो, घणो करे स्कूल जेके आहिनि से वॾेरनि जे उताकुनि में तब्दील थियल हूंदा। इन जे पोयां लाजिक या मक़सदु आहे कहिड़ो? जीअं मूं चयो न, हिकिड़ो त मसइला अनेक आहिनि, तालीम खे वठंदो प्राइमरी खे तब तबाह लॻी पई आहे। यूनिवर्सिटियुनि जी सूरत हाल इहा आहे त रेंजर्स वेठी आहे, आर्मी वेठी आहे, G3 खयूं, बंदूक खयूं, उहे माण्हू वेठा आहिनि उते तालीमी इदारनि में। असांजूं नियाणियूं पढ़नि थियूं, बच्चा पढ़नि था, असांजूं जेके ईंदड़ नस्लूं पढ़नि थियूं, उन्हनि खे बंदूक जे छांव में तालीम ॾिनी पई वञे। हिकु त उहो तालीमी सिस्टम, तालीमी जेको निज़ाम आहे, तालीमी जेको मयार आहे, उहो फ़रसूदा आहे, दकिया नूसियत वारो फ़रसूदा। यानी जदीद दौर में जेके दुनिया जे यूनिवर्सिटियुनि में इल्म ॾिना था वञनि, उहे इल्म असांजे तालीमी छा बल्कि उस्तादनि खे ख़बर कान्हे का। वरी अचूं था सिंध जी पैदावार जेका असांजी क़ौमी दौलत आहे, वसीला असांजी जेका तेल गैस, इन्हनि ते केतिरा दफ़ा ॻाल्हायो अथऊं। अॼु वरी मां दिलि चवे थी तव्हां सां ॻाल्हायां, सिंधी क़ौम सां ॻाल्हायां। उहे वसीला पंजाब फुरे पियो वञे। हाणे लाड़काणे में अचूं था
चांडियन जी जागीर में जेको गैस निकिरे थो, अरबें रुपयनि जो गैस या तेल जा ज़ख़ीरा उहे पाइपलाइन जे ज़रिए उहे पंजाब वञनि था। जागीर जे चांडियन जी तव्हां हालत ॾिसो, ॿियूं ज़ातियूं बि रहनि थियूं, पर जेका अक्सरती असांजी ज़ात आहे चांडिया, उन्हनि जी जेका हालत आहे उहा तव्हां ॾिसंदो त न उन्हनि जे ॿचनि खे तालीम आहे। उहे पुराणनि ॻोठनि में, घरनि में, कखाउनि घरनि में रहनि था। मथे जेके जबल जा जेके चांडिया आहिनि या जेके कंबर शहर ताईं तव्हां अचो, इहो सॼो इलाइक़ो जेको आहे सो वीरान लॻो पियो आहे। न रोड आहिनि, न अस्पतालूं आहिनि, न दवाऊं आहिनि, न माण्हुनि खे को रोज़गारु आहे। बुख ते, बदहालीअ ते उहे माण्हू वेठा आहिनि। 3 वेलनि जी मानी नसीब न आहे, पर जागीर जो जेको तेल गैस उहो जेको आहे पंजाब खणी थो वञे। असांजे ॻोठ अचो, भित जबल में, उते नुहाणी कबीलो रहे थो। असांजी जेका बुरफ़तनि जा कुझु घर चइजनि उहे आहिनि, या मीर भर रहनि था। ॿियूं ज़ातियूं खोड़ जेके आहिनि से उते रहनि थियूं, पर उहो जेको दुनिया जो बहितरीनु गैस जा जेके उते ज़ख़ीरा आहिनि भित जबल में, उहे पाइपनि जे ज़रिए पंजाब खणी थो वञे। चंद माण्हुनि खे, को अगरि को वॾेरो ॿॾेरो को आहे उनखे का आङुरी चटाइनि था जिते किथे, त ठीकु आहे, न त आम माण्हू असां पंहिंजी उन दौलत खां महरूम आहियूं। हाणे इहो सॼो मिसाल सॼी सिंध ते थो लागू थिए। तव्हां बदीन वञो, हे जेको असांजी लाड़ सिंध आहे, इन में जेके तेलनि गैस जा जेके ज़ख़ीरा निकिता आहिनि, एॾा त ज़ख़ीरा आहिनि, पर तव्हांखे लाड़ जा माण्हू बुख ऐं बदहालीअ जी जेका शिकिल ऐं तस्वीर जेकर तव्हां उन्हनि जी ॾिसंदो न, त ईअं लॻंदो जीअं इथोपिया जो हिकिड़ो अफ्रीकी मुल्क आहे इथोपिया, जेको सॼी दुनिया में बुख ऐं बदहालीअ जे ऐं मिसकिनी लाचारीअ जे करे जेको मशहूरु आहे। उहो असांजो लाड़ पट जेको आहे उहो इथोपिया जे जहिड़े हिकिड़े जेको आहे अफ्रीकी मुल्क जे बदहालीअ जी जेका असां हिकिड़ी मंज़रकशी तव्हांखे ॾेखारींदो। माण्हू बुख ते, न दवा था वठी सघूं, न असांजी तालीम ॿचनि खे ॾेई था सघूं, न असांजी रिहाइश का जेको आहे सो उहे कखावा घर आहिनि, उहे ई आहिनि जेके सदियुनि खां वठी माण्हू रहनि था। तव्हां थर जे कोयले खे ॾिसंदो, तव्हां जेकॾहिं उत्तर सिंध जे पासे जेकॾहिं घोटकी ऐं इन पासे जेके ज़ख़ीरा आहिनि ॾिसंदो तेल गैस जा, उते या जिते सांगड़ में जिते किथे। हाणे सवाल थो पैदा थिए त इन जो सबबु छा आहे। मां अचां थो अॼोके जेको जेको असांजो मौज़ू आहे मां उन ते बि अचां थो, पर हिकिड़ी जनरल हिकिड़ी जेका सूरत हाल आहे। 2 ॻाल्हियूं तव्हां मां क़ौम खे ॿुधायां थो, क़ौम जे नौजवाननि खे, सिंध जे माण्हुनि खे, हारी नारी मज़दूर पोरियत वकील जेके बि आहियो ॿुधो। 2 ॻाल्हियूं, हिकिड़ो त पंजाब पाकिस्तान जे नाले में सिंध खे ग़ुलाम करे असांजे दौलत ते जंहिं तरीक़े सां पंजाब क़ाबिज़ आहे, ऐं दलाल जेको तबिको आहे सिंधी क़ौम में, हे वॾेरा ऐं उहे माण्हू जेके पाकिस्तान जा हामी आहिनि, रुॻो वॾेरा न। हिकिड़ा त असेंबली में वेठा आहिनि, ॿियनि खे साको लॻो पिया, साकनि पिया असेंबली में वञण जे लाइ, पर उहे माण्हू जेके पाकिस्तानी रियासत ऐं मुल्क जा हामी आहिनि, उहे पंजाब जे दलालीअ जो किरदारु अदा कनि पिया। नतीजे में इन्हनि दलालनि जे मार्फत इन्हनि दलालनि खे हिकिड़नि खे सीटूं ॾेई असेंबली में विहारियो अथनि, ॿियनि खे आसरो ॾेई पुठी ठपरे त हिननि खां पोइ तव्हांजो वारो आहे। तंहिंजे करे इहो जेको इस्तेसाल आहे पंजाब बुनियादी तौर ते पाकिस्तान, जंहिंमें सिंध ग़ुलाम आहे, ऐं ग़ुलाम सिंध पाकिस्तान जी पंजाबी फ़ौज आहे। असां मां अॻे बि चयो आहे, पंहिंजे जवानी में बि ज़कीर कई हुयमि, मां अॼु बि दोहरायां थो, सिंधीअ में चवंदा आहिनि त भड़वे भाउ खां खट खाली चङी आहे। पंजाब असांजो भाउ कोन्हे को। ऐं ॿी जेको सबबु ऐं ॿी जेका ग़लती आहे त असांजी क़ौम पंहिंजे वसीलनि वतन जे वारस ऐं मालिक हुजण जे अहसास खां जेको आहे न महरूम थी विया हली।
उहो अहसास ई कोन थो थिए असांखे त समुंड असांजो आहे, कोयलो असांजो आहे। माण्हू इन कैफ़ियत ताईं कोन पहुतो आहे। उन जो बि सबबु हिकु त जागीरदारी छाकाणि त पंजाब सिंध खे ग़ुलाम रखण जे लाइ सियासी तौर ते असांजे ॻिचीअ में जागीरदार ऐं दलाल तबिका, रुगो जागीरदार न पर पाकिस्तान जा जेके हामी आहिनि उहे बि दलाल आहिनि। केरु हुजे, मां फर्दनि जा नाला नथो खणा, पर बुनियादी उसूल इहो आहे त पाकिस्तानी रियासत सिंध ग़ुलाम ऐं पाकिस्तान यानी पंजाब उन जी फ़ौज सिंध जे मथां पंजाब जी बालादस्तीअ खे क़ाइमु रखण जे लाइ, इस्तेहसाल करण जे लाइ, ज़ख़ीरा खाइण जे लाइ, असांजी दौलत फॿाइण जे लाइ, दरिया ते कब्ज़े करण जे लाइ दलाल कुवतूं जेके आहिनि उहे जागीरदार आहिनि ऐं मिडिल क्लास जो जेको मौक़े परस्त आहे उन जी सूरत में पोइ उहे क़ौम परस्त हुजनि, तरक़ी पसंदि हुजनि, नस्ल परस्त हुजनि, मज़हबी बुनियाद परस्त हुजनि, पर उहे कुवतूं जेके पाकिस्तान जो हामी आहिनि उहे मुसलत अथनि जीअं सिंधी समाज जेको आहे उहो पंहिंजे तारीख़ी इर्तिका जे उन्हनि ॾाकनि ताईं न पहुचे।